सखर जे वापारी शाहजमान पारां डीज़ल सप्लाई की रक़म जा बोगस चेक ॾियण ऐं 62 शख़्स जी धमकियुनि ख़िलाफ़ सखर प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाज कंदे शाहजमान सहाफ़ियुनि खे ॿुधायो आहे यूफोन कंपनी सां लाॻापियल शख़्स शाहिद नवीद यूफोन जे टावरनि खे 1 महीने जी ओधर ते डीज़ल फ़राहम करण लाइ चयो हो। 35 लखनि जे डीज़ल ॾियण बाद खांसि पेमेंट घुरी त 1 महीने जी मुहलत वरिती ऐं उन दौरान मुंहिंजी अमड़ खां बि 5 लख उधारा वरिता हुआ। जंहिं बाद शाहिद नवीद 40 लखनि जा 2 चेक ॾिना जेके कैश न थिया। जंहिंखां पोइ रक़म जे हासिल करण लाइ DIG सखर खे दरख़्वास्त ॾिनी जंहिं ASP सिटी खे मामिलो हल करण लाइ चयो हो। जंहिं ॿिन्ही धुरनि खे घुराए हर महीने 10 लख रुपया अदा करण जो फ़ैसिलो कयो जेको शाहिद नवीद क़बूल कंदे रक़म 4 किस्तुनि ॾियण जो वाइदो कयो पर उन तां में फिरी वियो आहे ऐं हाणे रक़म घुरण तां मोतमार धमकियूं पियो ॾिए। शाहजमान आला अख़्तियारनि खे अपील कई आहे त जवाबदार ख़िलाफ़ कार्रवाई कराए रक़म वापसि ॾियारी वञे ऐं इंसाफ़ ॾिनो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।